नाज़रीन ख़बर शामिल कंदालूं सियाहत खे हथी वठण लाइ हेवी मोटरसाइकिलनि ते मुश्तमिल थर ऑफ रोड बाइक रैली खे बदीन पहुचण ते डिप्टी कमिश्नर बदीन अब्दुल फताह हुलियो SSP बदीन मीरोल खोसो मौजूद शहरियन पारां शानदार आजा कई वई। 95 मोटरसाइकिलनि ते मुश्तमिल रैली मथां गुलनि जी वर्खा सिंध जी सुखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर बदीन अब्दुल फताह हुलियो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिन रैली जो मक़सदु मुल्क जे ख़ूबसूरत इलाइक़नि में सियाहत खे फ़रोग़ ॾियण लाइ ई थर ऑफ रोड बाइक रैली कराची खां थींदे नंगर पार्क जे ख़ूबसूरत जबलनि ताईं वेंदी। हिन रैली में मुल्क जे चइनी सूबनि खां सियाहत जा शौक़ रखंदड़नि शिरकत कई आहे। उन मौक़े ते सिंध टूरिज़म खाते जे मैनेजमेंट डायरेक्टर सैयद फयाज़ अली शाह चयो त थर जी ख़ूबसूरती खे दुनिया अॾो ॾेखारण लाइ ही थर रैली कढी वई आहे। हिन रैली में 2 औरतूं पिणु शामिल आहिनि। हिन चयो त सियाहत खे फ़रोग़ ॾियण लाइ सियाहत खातो बहितरीन उपाउ वठी रहियो आहे। अलीमो शाहाणी मीडियाज़ा HD न्यूज़ बदीन।